हूअं त हर पासे गणती वारी हालत ई ॾिसिजे थी, जेॾांहुं निहार वञे थी मसला ई मसला आहिनि। वरी जॾहिं इदारनि में वञणु थिए थो त उते वरी पंहिंजा कम ई विसरी था वञनि, इदारनि जी हालत, उतां जे माण्हुनि जा रवैया ॾिसण खां पोइ। हिन वक़्तु मां ॻाल्हि करे रही आहियां PPH मुराद अली मेमण ॻोठ मलीर जी। उतां जी अस्पताल जितां जो जेको वॾो या अॻवान जंहिंखे चइजे सो रिटायर्ड मेजर ग़ुलाम शेख आहे। अस्पताल जी जितां जी माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी, ऐं मां कंहिं कम सांगे वई हुयसि ऐं कंहिं कुंड में बिठी हुयसि, ऐं उन जेको सीनियर जेको अॻवान हुयो रिटायर्ड मेजर ग़ुलाम शेख, लॻभॻि मां भाए थी संदसि उमिरि 60 या 70 ॼमार ज़रूरु हूंदी, ऐं संदसि सॼी उमिरि फ़ौज में गुज़री आहे। शायदि इहो ई कारण थी सघे थो जो संदसि मिज़ाज में का थधाई या नरमी न आहे, छो त उन्हनि जो कमु टफ हूंदो आहे त उनजा रवैया बि थोड़ा टफ हूंदा आहिनि। ख़ैर, जॾहिं हिकु भेरो मुंहिंजो वञणु थियो, जीअं मूं ॻाल्हि पई कई त कुंड में मां बीठसि आम माण्हुनि जीअं, ऐं समूरो जेको हाल अहिवाल हुयो या जेका हालत थी पे उहा मूं रिकॉर्ड पे कई। ग़ुलाम शेख पारां PPH मुराद मेमण ॻोठ में इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि सां बदतमीज़ी करणु ऐं MS खे दाॿा ॾियण वारो जेको रवैयो, उहो ॾिसी कुझु घड़नि लाइ मां सोच में पइजी वियसि, छो त ग़ुलाम शेख पारां रुॻो दाॿा न पर गार गंद पिणु ॿुधण लाइ ॾिसण लाइ मिलियो पिए। न रुॻो एतिरो, पर अस्पताल जो जेको स्टाफ, उन जूं औरतूं, हेठियों तबिको हुजे या मथियों तबिको, नंढियूं डॉक्टरियाणियूं हुजनि या वॾियूं डॉक्टरियाणियूं, उन्हनि सां ॻाल्हाइण जो जेको संदसि अंदाज़ हुयो सो बि छिरकाईंदड़ हो। पंहिंजे ई स्टाफ जी औरत डॉक्टरियाणियुनि खे हीसाइण, संदन बेइज़ती करणु ऐं सीनियर जेके डॉक्टरियाणियूं आहिनि उन्हनि खे देरि सां अचण ते सभिनी जे अॻियां गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करण वारो रवैयो ऐं अमल ॾिसी मां छिरक भरींदी पई वियसि ऐं सोच बि मुंहिंजी वधंदी पई वञे, सवाल बि ईंदा पिया वञनि। जॾहिं औरत डॉक्टरियाणी हिकिड़ी मूं ॾिठो पिए त देरि सां आई ऐं उन पंहिंजो कारण पियो ॿुधायो त मां देरि सां छो आई आहियां, त सभिनी जे अॻियां मरीज़ बि वेठल हुया, स्टाफ बि हुयो, त साईं जन खेनि डॉक्टरियाणी खे बेइज़ती करे गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करे ऐं हितां निकिरी वञ जहिड़ा लफ़्ज़ चया। इन हवाले सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल MS सां थी त संदसि चवणु हो रवैयो त ॼण ॾिसो हिकिड़ो रिटायर्ड फौजी आहे, अबव 70 इयर्स जेको आहे न पंहिंजो, उहो पंहिंजो ॻाल्हाईंदे पंहिंजो टेम्परामेंट उहो लूज़ करे थो वञे, पोइ जेको माण्हुनि सां स्टाफ नालो सां छा अथसि बदतमीज़ी पूरो? करे थो वञे। नालो अथसि डॉक्टर जेको आहे पंहिंजो GM ग़ुलाम मोहम्मद शेख जेको आहे रिटायर्ड मेजर। हाँ, ग़ुलाम मोहम्मद शेख। हा, अच्छा। डॉक्टर सां असांजी सां हुन सां इलाही जेको आहे न उहो 18 ग्रेड में आहे, त उनखे माना शाउट कयो अथई उहो जेको CL कल हुन CL लाइ अप्लाई कयो, मूंखे मैसेज बि कयो हुई, पोइ मां ॿुधायो हुनखे त बाबा CL ते आहे, माना ॿुधो, पर उनखे जेको पोइ बि एबसेंट कई, हालांकि गवर्नमेंट जे मुलाज़िम खे साल में 25 जेको CL अलाउ हूंदियूं आहिनि, हिन अञा 15-16 मस कयूं डॉक्टरनि जो CL बि रहे थी। ठीकु आहे। पोइ उन ते ऑफिस में हिनखे शाउट कई, हिनखे चई गेट आउट, ॿुधाइण जा लेडी डॉक्टर ही लेडीज़ जा पंहिंजा मसला बि थी सघनि था, ॿुध, इन करे उहो न आई। ऐं ॿियो अखियुनि जो डॉक्टर आहे स्पेशलिस्ट, उन सां बि अॻु में 2-3 ॾींहं अॻु में प्रॉब्लम थियो, हुन बि अप्लाई कयो CL लाइ, त उनखे बि न ॾिनई, जेको इहो मतिलबु ईअं सभिनि मुलाज़िमनि सां अहिड़े तरह जी हिकिड़ी हेरासमेंट जेको आहे न। अच्छा, मतलब रवैया उन जेके आहिनि से इन तरह जा आहिनि। रवैयो गार गंद बि माना उहो बि जेको हुनजे एज जे हिसाब सां उहो कढे थो जेको आहे न। ओके। मूंसां बि जेकॾहिं हिकु मतिलबु बदतमीज़ी कई थी, पर स्टाफ सां उहो तमामु ख़राबु आहे। पर जेकी ॻाल्हि असां चई आहे न, इहा 100% इहो तो माना करेक्ट आहे। बाक़ी रियाना खे थोरो हुन थ्रेट कयो आहे। अॻु में बि हिकिड़ो पंहिंजो असांजो चौकीदार हुयो, उहो बि उन बि मूंखे हिकिड़ो दफ़ो शिकायत कई त भई मूंखे कमरे में घुराए, ऐं मूंखे जेको अहिड़े तरीक़े सां बिहेवियर हुनजो जेको आहे न। वरी जॾहिं मूं उतां जी हिकु सीनियर डॉक्टराणी सां ॻाल्हि ॿोल कई त हुन चयो त न गुलाम उहो थोरो छुटियुनि ते थोरो सो करे थो बस। तव्हां छो कल्ह मां छुटी कई त मुंहिंजी एब्सेंट हणी छॾियईं, हाणे ज़ाहिर आहे महीने में माण्हू हिकु छुटी न करे, जॾहिं तबियत सही न हुई त उन ईअं ई कयो। ऐं पोइ मूंखे चई त तूं जेको आहे मुंहिंजे रूम मां निकिरी ॿाहिरि, पाण दरवाज़ो खोले मूंखे चई निकिरी ॿाहिरि, त हिकिड़ी बदतमीज़ी थी न। हा, ॿी हिकिड़ी डॉक्टर हुई पीड्स में आहे, उन ऑफ कयो, उनजी मदर जी
तबियत सही न हुई उन जी वेबसाइट लॻई पर उहा न वई उहा वई रही उहा वेचारी कल्ह रोए पई मैसेज करे चए थी मुंहिंजी अम्मीअ जी ऑक्सीजन ते हुई ऑक्सीजन ते हल उहा हूंदी आहे MS सां थोरो सो गार गंद कयईं उनखे उन जो कयईं MS खे गार गंद कयईं मूंखे मुझे ॾह ॻाल्हि ॿोल ॿियनि मुलाज़िमनि सां कई त हुननि चयो त मेमण अस्पताल में हर डॉक्टर जेका बि औरत आहे उनखे हिसा आहिनि दाॿा ॾियणु ग़ुलाम शेख साहब लाइ को मसइलो ई नाहे का नई ॻाल्हि ई नाहे नई वरी का वॾी ॻाल्हि आहे चवण जो मतिलबु इहो त मेमण अस्पताल जो समूरो स्टाफ हिन साईंअ मां तंग आहे स्टाफ पारां घणा भेरा दाहूं कयूं वयूं रड़ियूं कयूं वयूं MS इहो बि ॿुधायो त इहा दाह लिखत में पिणु ॾिनी वई आहे यादि रहे त ग़ुलाम शेख हिकु रिटायर्ड फौजी आफीसर आहे जंहिंखे हिकु ख़ासि कोटा हेठि PPHI में रखियो वियो आहे ईंदड़ मरीज़नि सां संदसि जेको रवैयो आहे उहो कंहिंजो पटको धूड़ करण खां घटि नाहे PPHI मुराद मेमण मलीर ॻोठ जे मुलाज़िमनि तोड़े नंढनि वॾनि वर्करनि जेके हिते कमु कंदड़ आहिनि उन्हनि सिंध हुकूमत खां घुर कई आहे त हिन बेहया ऐं बदफ़ज़ील ते आफीसर